अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराय धरती टीवी न्यूज़ यहाँ रिजवान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। वॾे वज़ीर जी चूंड लाइ पंजाब असेंबली जो इजलास देर जो शिकार इजलास लाइ घंटियूं वॼायूं पई वञनि। वॾे वज़ारत जा उम्मीदवार परवेज़ इलाही हमज़ा शहबाज़ पंजाब असेंबली पहुची विया। मुस्लिम लीग नून इत्तेहादियुनि जा मेंबर PTI काफ लीग जा MPA सेवान अंदर मौजूद। पंजाब असेंबली के अहाते जा दरवाज़ा ताला हणी बंद कया विया। लाहौर हाई कोर्ट पंजाब पुलिस के असेंबली में दाख़िल थियण खां रोके छॾियो। पंजाब असेंबली में मेहमाननि जी दाख़िला बंद। मीडिया प्रेस गैलरी में कवरेज कंदे मोबाइल फोन खणी वञण जी पाबंदी। इजलास जे लाइ सिक्योरिटी प्लान पे जोड़ियो वियो। पंजाब पुलिस मौजूद सिक्योरिटी लाइ पंजाब असेंबली अंदर ऐं ॿाहिरि 1400 खां वधीक एहलकार मुक़रर हूंदा। हमज़ा शहबाज़ चयो त इंशाअल्लाह अल्लाह जी ज़ात बहितर कंदी। परवेज़ इलाही राणा सनावला ॾांहुं इशारो कंदे चयो आहे त जंहिं माण्हू सॼी ज़िंदगी सच नाहे ॻाल्हायो उन जो ज़िक्र न करियो। गुज़िरियल ॾींहुं जेके फ़ैसिला थिया आहिनि उन्हनि ते अमल थींदो। ॿीहर झेड़ो झटो थियो त कानून मूजिब सख़्त कार्रवाई कंदुसि। पंजाब असेंबली जे सेक्रेटरी चयो आहे त पंजाब असेंबली जो इजलास 4 वॻे शुरू थींदो। हुन गुज़िरियल ॾींहुं ई ख़त में लिखी छॾियो हो त ऐवान में झेड़ो थियणो आहे। असेंबली अंदर झेड़ो थियो त हू कानून मूजिब सख़्त कार्रवाई कंदो। लोधरान में चूंडल PTI जे MPA पीर रफ़ीक़ुद्दीन बुखारी हमज़ा शहबाज़ के वोट ॾियण जो ऐलान करे छॾियो। पीर रफ़ीक़ुद्दीन बुखारी चयो आहे पंजाब जे वॾी वज़ारत लाइ हुन हमज़ा शहबाज़ के सपोर्ट करण जो फ़ैसिलो कयो आहे। हू अञा कंहिं पार्टी में शामिल न पियो थिए। फ़िलहाल हमज़ा शहबाज़ जो साथ ॾेई रहियो आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त अज़ीम क़ौम बणाइण जे दावेदार इमरान खान वटि वॾी वज़ारत लाइ पंहिंजो उम्मीदवार बि न आहे। पंजाब जी ख़िदमत करण ऐं पंजाब खे ठीका ॾियण में फ़र्क़ु आहे। 2018 में पंजाब जी अवाम तरफ़ां नवाज़ शरीफ़ खे ॾिनल मैंडेट धौंस ऐं धांधली ज़रिए खसियो वियो हो। हीउ जीअं जाॻंदड़ अवाम जो सूबो आहे। फितना खान जी ATM न आहे। पंजाब मनी ॻाल्हि न आहे जंहिंखे अवां कॾहिं बोज़दार कॾहिं गोगी फिनकी ऐं हुन जे पुटनि हवाले करे। असां वटि 184 मेंबर आहिनि। अॼु को बि सरप्राइज़ न आहे। असांजा नंबर पूरा आहिनि। PTI अॻवान असद उमर चयो आहे त क़ौम फ़ैसिलो करे चुकी आहे। उहो मैंडेट क़ौम जो आहे। इंशाअल्लाह परवेज़ इलाही पंजाब जो वॾो वज़ीर चूंडिजी वेंदो। हीउ निज़ाम न हली सघंदो, हुनखे वञिणो ई पवंदो। इलेक्शन कमीशन PP 7 ते मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार राजा सगीर जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे रद्द कयल वोटनि जी जांच पड़ताल मुकमल थियण बाद RO PP 7 जा नतीजा जारी करे छॾिया। जांच पड़ताल मुकमल थियण बाद मुस्लिम लीग जे राजा सगीर जे वोटनि में 12 वोट वाधी। सिंध जो अमन अमान ख़राब कंदड़नि खे हिसाब ॾियणो पवंदो। डफेड़ पखींदड़ खे ओचितो हाणे कीअं अफ़गानी यादि अची विया आहिनि। मकानी चूंडूं मुलतवी थियण सां पीपल्स पार्टी जो नुक़सानु थियो आहे। असां चूंडण लाइ तयारु हुआसीं पर इलेक्शन कमीशन जे चूंडनि मुलतवी करण वारे फ़ैसिले हैरान करे छॾियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं अब्दुल्ला शाह गाज़ी जे उर्स जे आख़िरी ॾियारे ते मज़ार ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। अॻु में सिंध हाउस खे बदनाम करण जी कोशिशि कई वई। हाणे बि सिंध मां पैसनि जूं गाॾियूं भरे वञण वारा इल्ज़ाम ग़लति आहिनि। उसूली तौर जंहिं पार्टी वटि अक्सरियत हुजे पंजाब में उनजो ई वॾो वज़ीर अचणु घुरिजे, पर ईअं 2018 जी चूंडनि में बि थियणु घुरिजे आहे। सभिनी खे ख़बर आहे त कीअं जहाज़नि में मेंबरनि खे आंदो वियो। हाणे बि मेंबरनि खे होटलनि में बंदि कयो पियो वञे।
सिंध सरकार पारा प्रॉपर्टी टैक्स की उगाड़ी लोकल काउंसिल के ॾियण जो फैसलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो काबीना मेंबरनि सां गॾु वर्ल्ड बैंक जी कंट्री डायरेक्टर सां इजलास। जाम सादिक पुल जी मुतबादिल तौर नए पुल तामीर कराइण जो फैसलो। मुराद अली शाह चयो प्रॉपर्टी टैक्स उगाड़ी जा अख्तियार हू लोकल काउंसिल के ॾेई चुका आहिनि। रूल्स ऑफ बिज़नेस में तरमीम कई पई वञे। टैक्स उगाइण वारो अमलो मकानी खाते जी सेक्रेटरी हवाले कयो। कराची समेत सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में मींहुं। सिंध के उतरियनि ज़िलनि लाड़काने सखर शिकारपुर में तूफ़ानी मींहुं। केतिरा ई वण किरी पिया। कराची में सुबुह जो सवेर ही बरसात शुरू थी वई। न्यू कराची नॉर्थ नाज़बाद मलीर सदर शाहरा फैसल शाह फैसल कॉलोनी एयरपोर्ट ऐं भरवारनि इलाइक़नि में मींहुं पियो। मींहुं खां पोइ मुख्तलिफ इलाइक़नि में बिजली की फराहमी मुअतल थी वई। हैदराबाद जामशोरे नौशहर फिरोज दादू ठटे बदीन खैरपुर में भी बरसात बाद पानी हेठाई वारनि इलाइक़नि में बीहिजी वियो। सिंध सरकार बरसात सबब स्कूलन के थियल नुकसान जा तफ़सील घुरी वरिता। तालीम खाते पारां डीओस के खत लिखी मुतासिर स्कूलन बाबत तफ़सील ॾियण जी हिदायत। खत में लिखियो वियो आहे त बरसातनि दौरान स्कूलन जे इमारतनि खे केतिरो नुक़सान पहुतो। बरसात सबब मुतासिर थियल स्कूलन जा तफ़सील ॾिना वञनि। अफगानिस्तान जो अमन खिते जे मफ़ाद में आहे। अफगानिस्तान जे बोर्ड मुतासिरनि जे ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अफगानिस्तान में बोर्ड मुतासिरनि ताईं इमदाद पहुचाइण लाइ हू कोशिशूं वठी रहिया आहिनि। अफगानिस्तान में ज़िलज़िले सबब वॾो जानी ऐं माली नुक़सान थियो आहे। अफगानिस्तान अॻुवाट मुआशी ऐं इंसानी बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इंटरबैंक में डॉलर की ऊंची उड़ाम जारी। डॉलर ₹1.56 महांगो थियण बाद इंटरबैंक में ₹228.37 जो थी वियो। कराची में सोराबगोट पुलिस तरफा गिरफ्तार अफगानियन के वापस अफगानिस्तान उमारण की सिफारिश। सोराबगोट पुलिस SSP ओबर के खत लिखी छो। सोराबगोट में हंगामा कंदड़न में 70 अफगानी आहिनि। अफगान मुहाजिर ज़मीननि ते कब्ज़नि मंशियात फ़रोशी समेत ॿियनि रोहनि में मुलविस आहिनि। अफगानी मुहाजिरनि जो मामलो अफगान सफ़ारतखाने आॾो उथारियो वञे। अफगानियन खे सख़्ती सां कैंपनि ताईं महदूद कयो वञे। खत में मौक़िफ़। सिंध में DIG सतह के पुलिस ऑफिसरन जो बदलियों मुक़ररियूं। जावेद जिस्कानी DIG सखर। इरफान बलोच DIG नवाब शाह मुक़रर। तारिक अब्बास कुरैशी DIG इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच ऐं ख़ादिम रिंद के DIG रैपिड रेस्पॉन्स फोर्स मुक़रर कयो वियो। परवेज़ चांडियो DIG IT थी वियो। नोटिफिकेशन जारी। कराची यूनिवर्सिटी आपघाती हमले में M अकबराई दहशतगर्दी में मुलविस मरकजी सहूलतकार जवाबदार ज़ैब जो खाको तैयार कयो वियो। CCTV फुटेज ऐं अखियुनि ॾिठनि शाहिदनि जी मदद सां खाको तैयार करे वरितो। पुलिस ज़रियनि मूजिबि अफ़गानी हमले में इस्तेमाल थियल बैग दहशतगर्द ज़ैब तैयार कयो हो। जवाबदार ज़ैब कराची के इलाइक़े दहली कॉलोनी में जवाबदार हैबतान के ख़ानदान सां गॾु रिहाइश पज़ीर हो। CTD रिकॉर्ड मूजिबि घुरबल दहशतगर्द ज़ैब बिरोई बलोच आहे। संदसि उमिरि 26 साल ऐं कद 5 फुट 7 इंच आहे। सिविल अस्पताल खैरपुर में 5 ॾींहं अॻु अगवा थियल 6 वरनि जो नीगर फार्म हाउस भरिसां लाश मिलियो। मासूम इस्माइल कलोड़ो वालिदिन सां गॾु भेण जे इलाज लाइ सिविल अस्पताल आयो जितां गुम थी वियो हो।
पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। इतला मिलण ते अस्पताल में मौजूद मक़तूल नींगर जे वारसनि में रोज राड़ो पइजी वियो। निंदड़ कायूं न जोरी जोरी असांजे घर में गिरी तो अचे। 1.5 साल थी वियो तलाक के, तब भी जोरी जोरी असांजे घर में गिरी मारे तो मुंहिंजी मां वारनि खे मारे तो। एॾा ॾाढा रे थी विया न। कोर्ट वई आहे त कोर्ट वारा चवनि था 3-2.5 लख लॻंदा। मुंहिंजी मां हर साल 3-2.5 लख केॾा आणे। खेरपुर एसपी ऑफिस में आओ त उहो पोइ चए त पी खणी वियो अथसि, कोई दाड़ेल कोन खणी वियो अथसि। जिको तिको रिश्वत थो खाए, जिको तिको रिश्वत थो खाए। हिते लाड़काणे रिश्वत थी खाइनि। रिश्वत खाए उन्हनि खे कुझु बि न था कनि। कहिड़ो लाड़काणे वासण रोज़ीना गोपांग जे दाहुन मिंथन मेड़न ऐं कूकन खां लगातार कन लाटार कंदड़ पुलिस ऐं इंतजामिया नेठ छिरकी जागी पई। मुड़स तां मुबैना क़तल थियल जादूवान वासण रोज़ीना गोपांग जो क़तल जो केस मुड़स समेत 5 जवाबदारनि ते दाख़िल। FIR जी कापी धरती TV न्यूज़ हासिल करे वठी। पुलिस रवायती सुस्तीअ जो मुज़ाहिरो कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। SSP लाड़काणू सरफराज नवाज़ शेख रोज़ीना जे घर पहुची वियो। अंबड़ ऐं संदसि भेण सां मुलाक़ात। सीनियर पुलिस ऑफिसरनि ते ॿधल JIG जुड़ी वई। खैरपुर के कचेवारे इलाके में नाफरमान पुट पंहिंजे पीउ खे क़तल करे छॾियो। जवाबदार अहमद नारेजो पंहिंजे पीउ एतबार नारेजो ते कुआड़ियुनि जा वार कया। इतला ते पुलिस पहुची मर्द अस्पताल मुंतकिल करे छॾियो। जवाबदार फरार थी वियो।